हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त एक्साइज़ पुलिस रसूलाबाद जी कामयाब कार्रवाई मेहरान कार जी तलाशी ब जवाबदार गिरफ़्तार संदन वटां 96 शराब जूं बोतलूं हथ केस दाख़िल रसूलाबाद एक्साइज़ चेक पोस्ट ते चेकिंग दौरान एक्साइज़ पुलिस जे इंस्पेक्टर निसार अहमद वसाण जी कामयाब कार्रवाई राणीपुर खां नौशेरो फिरोज़ वेंदड़ मेहरान कार मां 96 शराब जूं बोतलूं हथ करे ॿिनि जवाबदारनि शौकत अली तमराणी नादर अली तमराणी खे गिरफ़्तार करे संदसि मथां FIR दाख़िल करे छॾी। एक्साइज़ इंस्पेक्टर निसार अहमद वसाण जो चवणु आहे त एक्साइज़ खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे सख़्त हिदायतुनि ते असां चेक पोस्ट ते सख़्त चेकिंग करे रहिया हुआसीं त एक्साइज़ अमले मेहरान कार खे रोकियो। तलाशी दौरान कार मां शराब जूं 96 बोतलूं हथ आयूं। ॿिनि जवाबदारनि शौकत अली नादर अली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुनशा जे ख़ात्मे लाइ हुकूमत सख़्त क़दम खणी रही आहे। एक्साइज़ चेक पोस्ट रसूलाबाद वटि पिणु चेकिंग सख़्त करे छॾी आहे। मुनशा जी लानत खे जड़ खां ख़तमु करण जी कोशिश कई पई वञे।